अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतुल लिल आलमीन। सवाल किया है यामीन अली बुज़दार कर्मी नक्शबंदी कादरी। वो तो चए त साईं के आलिम चवनि था त कारो कपिड़ो पाइणु जाइज़ न आहे, चवनि था जहन्नम जी निशानी आहे, उन जी रहनुमाई कयो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कारो लिबास पाइणु मुस्तहब बल्कि सुन्नत मुबारका आहे। जीअं फतावा शामी जे अंदरि अल मुहीतुल बुरहानी में इन ॿिन्ही किताबनि जे अंदरि आहे व नुदिब लुब्सु सवाद, ऐं कारो लिबास पाइणु मुस्तहब करार ॾिनो वियो आहे। छाजे करे इन जो दलील ॾींदे इमाम शामी रहमहुल्लाह ताला फरमाए थो लिअन्न मुहम्मदन ज़कर फ़ी सियरिल कबीर फ़ी बाबिल गनाइम हदीसन यदुल्लु अला अन्न लुब्स सवाद मुस्तहब्बुन। पाण फरमाईंदा त इमाम मुहम्मद रहमहुल्लाह ताला पंहिंजे किताब सियर कबीर जे अंदरि बाब गनाइम जे अंदरि हिकिड़ी हदीस मुबारका नक़ुल कई आहे। उन जे मुताबिक़ उन मां इहो दलील थो मिले त कारो लिबास पाइणु मुस्तहब आहे। अहिड़ी तरह बहरो राहिक जे अंदरि आहे, इहो बि फ़िक़्ह हनफ़ी जो मुतबर किताब आहे। उन में आहे त वयो सन्नो लुब्सु सवादे, कारो लिबास पाइणु सुन्नत करार ॾिनो वियो आहे, ऐं इहा ई इबारत कंज़ जी बि आहे। अॻियां अल मबसूत ले सरक्सी, इहो बि फ़िक़्ह हनफ़ी जो मुतबर किताब आहे। उन किताब जे अंदरि आहे त व अम सवादो मिनल अलामतिल मुस्लिमीन, कारो लिबास पाइणु मुस्लमाननि जी निशानी आहे। ऐं पाण हदीस पेश था कनि इन ते त अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दख़ल मक्कत यौमल फ़तह व अला रअसिही इमामतुन सौदाओ। जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के शरीफ़ में दाख़िल थियो त उन वक़्तु पाण जे मथे मुबारक ते कारो पटको मुबारक पहिरियल हो। सुभान अल्लाह। हाणे अॻियां पाण फरमाइनि था नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बशरल अब्बास, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अब्बास खे ख़ुशख़बरी ॾिनी त तुंहिंजा औलाद वक़्त जा ख़लीफ़ा बादशाह थींदा। ऐं उन जी निशानी कहिड़ी हूंदी? हदीस जा लफ़्ज़ मुलाहिज़ा कयो, मिन अलामात हिम लुब्सु सवाद, उन जी निशानी इहा हूंदी जो कारो लिबास पहिरींदा। इन फ़िक़ही इबारतुनि मां ख़बर पई त कारो लिबास पाइणु मुस्तहब ऐं सुन्नत मुबारका आहे। हाणे कुझु इन बाबति अहादीस मुबारका पेश कजनि थियूं। पहिरीं हदीस मुबारका में साबित थींदो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण कारो लिबास पहिरियो आहे, ऐं ॿियुनि हदीसूं में सहाबा इकराम बि लिबास कारो पहिरींदा हुया। पहिरें नंबर ते सुनन नसाई जे अंदरि, सुनन कुबरा में, सही इब्न हिब्बान में, मुस्तखरिज अबी अवान में, शरह मानिल आसार जे अंदरि, सही इब्न हिब्बान में, इन सभिनी किताबनि में हदीस मुबारका हुआ। अन अब्दुल्लाह इब्न ज़ैदन अन्न रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्तस्का, हज़रत अब्दुल्लाह बिन ज़ैद खां रिवायत आहे त बेशक रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाणी तलब करण जी दुआ घुरी। व अलैहि ख़मीसतुन सौदाओ, उन वक़्तु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म मुबारक ते कारो लिबास पहिरियल हुयो। ॿिए नंबर ते बुखारी शरीफ़ जी हदीस मुबारका हुआ। हज़रत उम्मे ख़ालिद बिनते ख़ालिद रज़ियल्लाहु ताला अन्हा खां रिवायत आहे। उन चयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़े कारे रंग जा कपिड़ा पेश कया विया। उन्हनि में हिकिड़ो वॻो हुयो जेको नंढी साइज़ जो हुयो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पुछा कयो त ही लिबास, उहो जो कारो लिबास हुयो, पाण फरमाईं त इहो लिबास कंहिंखे ॾियणु घुरिजे? साहबा इकराम खां जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो मशवरो वरितो त साहबा सभु ख़ामोश थी विया। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त उम्मे ख़ालिद खे वठी अचो। उहा नंढड़ी छोकिरी हुई, उनखे संदसि माउ खणी आई। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे उहो पंहिंजे हथनि मुबारकनि सां पहिरायो ऐं पाण फरमायूं अबली व अखली व कान फ़ीहा अलमुन अख़दरो औ असफ़रो। हदीस मुबारका लफ़्ज़ आहिनि। पोइ उहा लिबास उनखे पहिराए ऐं पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे दुआ बि ॾिनी, ऐं उन जे अंदरि साए या फिके रंग जा नक्शो निगार बि थियल हुया। पोइ पाण फरमायूं या उम्मे ख़ालिदिन हाज़ा सनाह, ए उम्मे ख़ालिद ही लिबास ॾाढो बहितर आहे। यानी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम कारे लिबास खे बहितर सॾियो आहे। ऐं टीं हदीस मुबारका मुसनद अहमद जे अंदरि हदीस आहे
अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा रिवायत थी करे। उन चयो त कान अला रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़मीसतुन सौदाउ हीनश्तद्द बिही वजउहु। जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बीमारी सख़्तु थी वई, पाण सख़्तु बीमार थी पिया, त उन वक़्तु हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे कारो लिबास पहिरियल हुयो। ऐं चौथी हदीस मुबारका मुस्नद अबी याला जे अंदरि हदीस मुबारका हज़रत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत थो करे। उन चयो त जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी अयामनि में सख़्तु बीमार थी पिया, काफ़ी ॾींहं गुज़री विया, असां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे चेहरे जो दीदार न कयो हुयोसीं। पोइ काफ़ी असांजी दिलि में इश्तियाक़ हुयो, शौक़ु हुयो त काश नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार थी वञे। पोइ असां निमाज़ पढ़ी रहिया हुयासीं। अबू बकर सिद्दीक़ इमामत जे मुसल्ले ते हुयो, असां निमाज़ में हुयासीं। फलम्मा तक़द्दम अबू बकरिन व रुफ़ियत सुतूर अर रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जॾहिं अबू बकर सिद्दीक़ निमाज़ जे लाइ अॻियां आयो ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे हुजरे मुबारक जो जेको पर्दो हुयो हटाए निमाज़ियुनि खे ॾिसे पियो त निमाज़ी कीअं था निमाज़ पढ़नि। फ़नज़रना इलैहि कअन्नहु वर्क़तुन बैदाउ, जॾहिं न नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुजरे मुबारक मां चेहरो जो निकितो, असांखे ईअं लॻो ॼण को नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चेहरो मुबारक क़ुरान जो वर्क़ खुलियल हुजे। व अलैहि ख़मीसतुन सौदाउ, उन वक़्तु हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे जिस्म मुबारक ते कारो लिबास पहिरियल हुयो। ऐं इन हदीसुनि मां ख़बर पई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कारो लिबास पाण ज़ेबतन फरमायो आहे। हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु खां बि कारो लिबास पाइण साबित आहे, जीअं तबक़ातुल कबीर में आहे। हज़रत हकम बिन सलत उन चयो त मूंखे पंहिंजे वालिद ॿुधायो, राई तो उस्मान नब्न अफ़ान यख़्तुबु व अलैहि ख़मीसतुन सौदाउ, मां ॾिठो त हज़रत उस्मान गनी ख़ुतबो इरशाद फ़रमाए रहिया हुआ ऐं पंहिंजे जिस्म मुबारक ते कारो लिबास पहिरियल हुयो। इन सभिनी इबारतुनि मां ख़बर पई त कारो लिबास पाइण सुन्नत मुबारक आहे। पर हिन दौर जे अंदरि काफ़ी असांजे उलमाए किराम फ़रमायो आहे त मुहर्रम ते ख़ासि करे इहो लिबास पाइण न घुरिजे। हिन जे करे जो मुहर्रम में इहो लिबास पाइण गोया के बदअक़ीदा फ़िरक़े सां तशबीह ॾियणु आहे, ऐं बदअक़ीदे फ़िरक़े सां तशबीह ॾियणु जाइज़ न आहे। हदीस मुबारका में आहे, मन तशब्बह बिक़ौमिन फ़हुव मिनहुम, जंहिं कंहिं क़ौम सां उन जे दीनी मुआमलात जे अंदरि तशबीह ॾिनी गोया के उहो उन मंझां ई आहे। इन हदीस मुबारका जे करे उलमाए किराम इहो फ़रमायो आहे मुहर्रम ते इहो लिबास न पाइणु घुरिजे जीअं उन्हनि सां मुशाबत न थिए। वल्लाहु आलम बिस्सवाब।